नालो मुझा दोस्तों हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वण जे हेठा आरामी हुजन एकड़ो दुश्मन आयो महबूबन जी तलवार ही वण में लड़के पई हबीबन करीमन वट आयो ऐं तलवार महबूबन जी खणी खड़को जो थियो तो हुजूर जन उथ्या तलवार ही ओलारी महबूबन ते सिधी कई जी ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझी तलवार का तो के केर बचाईंदो महबूबन खबर दो छा चयो मुझे सोने नबी फरमाया अल्लाह 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 महबूबन चयो अल्लाह हुजूर जन अल्लाह जो लफ्ज वरतो आ काफर जे लिंगन में डकड़ी पई तलवार वनी हेठ सुभान अल्लाह मुझे आका हुआ तलवार खड़ी पर मैं हाणे बुझाए तो के मुझी तलवार का केर बचाई हाणे बुझा तो के केर बचाई चीज़ी हाणे तव्हांजे वस आया साईं फरमाया तू शायद दी तो मैं अल्लाह जो नबी आया चीन काफर हो ना चीन पाण फरमायूं तो भला पंजो मुझे रिसालत नबूवत शायदी न दीने जी नसी मां तोखे नबी कोन मञंदुस बाकी मां तो सा वायदो तो कया त अगते कदे भी तो सा दुश्मनी कोन रखलुस या तुझे दुश्मन जो साथ न दींदुस पाण फरमाए वञ तोखे इजाजत असा के जे ये दुश्मन हथ अचे त कींदा समझो हां ठिकरियूं लाहे छॾियूं हबीबन करीमन फरमाया वञ तो माफ़ी जेडी मल मोटियो न पंजी कौम वारन दे वियो तो उन्हें कौम वारन के पे जो तो बुधव अज मां एड़ो मर्द दिसी आयो आया जेको सारी दुनिया में सभिनी का वधिक भलो इंसान सभिनी का वधिक भलो सभिनी का वधिक शान वारो मान वारो इखलाक वारो मिठे आवाज वारो मां अज दिसी आया को जो दुश्मन हुयो न हाय 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 मुझे महबूब जे इखलाक ने दुश्मन जी दिल के मोए पंजे काफरन के पियो चवे त मु दुनिया में एड़ो अजीम इंसान बियो न डिठो जेड़ो मोहम्मद मुस्तफा के जो दिसी आया सुभान अल्लाह मुझा दोस्तों हबीबन करीमन पंजी उम्मत के यो सबक सिखायो दुश्मन मथो चढ़ी अचे न चो अल्लाह दुख अचे दर्द अचे परेशानी अचे मुश्किलात अचे चो अल्लाह अल्लाह रब जो नालो वठी त ॾिस दर्दन जो दारू आ परेशानी जो इलाज आ मां तव्हां के गारंटी सां थो चवां जेकॾहिं तव्हां घट में घट 11,000 भेरा रोज़ानो ज़िक्र कयो इन चिल्ले जे अंदर 40 ॾींहनि ते 11,000 भेरा रोज़ानो ज़िक्र कयो इंशाअल्लाह ताला तव्हां जे क़ल्ब ऐं बातिन खे अल्लाह ताला विलायत सां नवाज़े छॾी करे ॾिसो न तव्हांजो रंग मटिजे थो या नथो मटिजे हां